गॾु कजे भली मैदान में अचे पर महबूब सां पुॼंदा किथे किथे हसीननि जो हुस्न ॾिसो तुड़ खजीअ जो सुॾका भरे पियो आका जे अॻियां सुॾका भरे पियो थोड़ो हूंदो हुयो थोड़ो मदीने पाक में मस्जिद नबवी में जे त मुंहिंजा मदनी साईं वेही करे खुतबो ॾींदा जॾहिं मिंबर ठहियो त उन थोड़ खे छॾे मिंबर ते जॾहिं हुज़ूर पाक खुतबो ॾियण लॻा त उहो थोड़ रोए पियो इन ते शाइर हिकिड़ो शेर लिखे थो त ॾिसो तुड़ खजीअ जो सुॾका भरे पियो आका जे अॻियां सुॾका भरे पियो छा पियो चवे पहिरीं मुख थी न परे नथी मुंहिंजी सरे पहिरीं मुख थी न परे नथी मुंहिंजी सरे हुजा हर वक़्त मां तोसां कठे कठे हसीननि जो हुस्न दुनिया में को अहिड़ो सुहिणो आयो ही नाहे खुदा पाक अहिड़ो चेहरो ठाहियो ही नाहे जे जो अक़ीदो आहे तो सुभान अल्लाह चए दुनिया में को अहिड़ो सुहिणो आयो ही नाहे खुदा पाक अहिड़ो चेहरो ठाहियो ही नाहे न चाहींदो खुदा न चाहींदो खुदा न चाहींदो खुदा न चाहींदो खुदा बुनल जहिड़ो चचया किथे किथे हसीननि जो हुस्न पूरी दुनिया में हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम जो हुस्न मशहूर आहे हुस्न जा 40 हिस्सा हुया जे मां अधु हिस्सो हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम के मिलियो ऐं अधु अल्लाह से पूरी कायनात में खलकियो ऐं बाक़ी 39 हिस्सा हुज़ूर पाक के मिलिया उन ते शायर शेर तो लिखे ॾिठो जिन बि यूसुफ तन्ही कटियो पंहिंजूं आङिरियूं अकुल सभु विञाए वेठा सटियूं पंहिंजूं आङिरियूं ॾिठो जिन बि यूसुफ तन्ही कटियो पंहिंजूं आङिरियूं अकुल सभु विञाए वेठा सटियूं पंहिंजूं आङिरियूं ॾिठो जंहिं मुस्तफ़ा घुरिया घर ऐं बचा ॾिठो जंहिं मुस्तफ़ा घुरिया घर ऐं बचा हुई सा जान सार ॾिनो कटे कटे हसीननि जो हुस्न